ओम शांति। अॼु जी तारीख़ है 11/5/2024। मेरा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे हाणे अल्लाह मिलियो आहे त सुल्टा ठहो, अर्थात पंहिंजी पाण खे आत्मा सम्झो। देह सम्झण ई उल्टो ठहिणो, ख़ुदि खे देह सम्झण ई उल्टो ठहिणो। प्रश्न आहे कि हिकु ॻाल्हि खे सम्झण वारा बेहद जे वैरागी ठही सघंदा आहिनि। कंहिं हिकु ॻाल्हि खे सम्झण वारा बेहद जा वैरागी ठही सघंदा आहिनि। पुराणी दुनिया हाणे होपलेस आहे, क़ब्रिस्तान ठहिणो आहे। इहा ॻाल्हि सम्झी वरिती त बेहद जा वैरागी ठही सघंदा। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे नई दुनिया स्थापना थिए थी न। हिन रुद्र ज्ञान यज्ञ में सॼी पुराणी दुनिया स्वाहा थियणी आहे। हीअ हिकु ॻाल्हि तव्हांखे बेहद जो वैरागी ठाहे ॾींदो। तव्हांजी दिलि हिन क़ब्रिस्तान सां निकिरी वेंदी। ओम शांति। ईअं त डबल ओम शांति, ईअं त आहे डबल ओम शांति। छो जी 2 आत्मायूं आहिनि, ॿिन्हिनि आत्माउनि जो स्वधर्म आहे शांत। बाप जो बि स्वधर्म आहे शांत। ॿार हुते शांती में रहंदा आहिनि, हुनखे चइबो आहे शांती राम। बाप बि हुते रहंदा आहिनि। बाप त सदैव पावन आहिनि, बाक़ी जो बि मनुष्य मात्र आहिनि उहे पुनर्जन्म वठंदे अपवित्र ठहींदा आहिनि। बाप ॿारनि खे चईंदा आहिनि ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ॼाणंदी आहे परमपिता परमात्मा ज्ञान जो सागर, शांती जो सागर। उन्हनि जी महिमा आहे न, उहो सर्व जो बाप आहे, सर्व जो सदगति दाता बि आहे। त सभिनि खे बाप जे वरसे जो हक़ ज़रूरु लॻंदो आहे। बाप सां वरसो छा मिलंदो आहे? ॿार ॼाणंदा आहिनि बाप आहे ई स्वर्ग जो रचयिता, त ज़रूरु स्वर्ग जो वरसो ई ॾींदा, ऐं ॾींदा बि ज़रूरु नर्क में। बाप आहे ई स्वर्ग जो रचयिता, त ज़रूरु स्वर्ग जो वरसो ई ॾींदा न, ऐं ॾींदा बि ज़रूरु नर्क में ई ॾींदा न। नर्क जो वरसो ॾिनो आहे रावण। हिन समय सभु नर्कवासी आहिनि, त ज़रूरु वरसो रावण सां मिलियो आहे। नर्क ऐं स्वर्ग 2 आहिनि। इहे केरु ॿुधंदो आहे? आत्मा। बाबा हाणे असांखे स्वर्ग जो वरसो ॾियनि था, रावण असांखे नर्क जो वरसो ॾींदो आहे, है न। इहे केरु ॿुधंदी आहे? आत्मा। अज्ञान काल में बि सभु कुझु आत्मा कंदी आहे, परंतु देह अभिमान जे कारण सम्झंदा आहिनि शरीर सभु कुझु कंदो आहे। असांजो सुधर्म आहे ई शांत। इहे भुलिजी वेंदा आहिनि असां रहण वारा शांती धाम जा आहियूं। इहे सम्झाइणो खपे कि सचखंड ई पोइ कूड़खंड ठहींदो आहे। भारत सचखंड हुयो, पोइ रावण राज्य कूड़खंड बि ठहींदो। ये त कॉमन ॻाल्हि आहे न, मनुष्य छो न सम्झी सघंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि असांजो धर्म ई शांती आहे। इहे भुलिजी वेंदा आहिनि असां रहण वारा शांती धाम जा। इहे बि सम्झणो खपे कि सचखंड ई पोइ कूड़खंड ठहींदो आहे। भारत सचखंड हुयो, पोइ रावण राज्य कूड़खंड बि ठहींदो आहे। इहे त कॉमन ॻाल्हि आहे, मनुष्य छो न सम्झी सघंदा आहिनि। छो जी आत्मा तमो प्रधान थी वई आहे, जेके पत्थर बुद्धि चईंदा आहिनि। हिन करे आत्मा जी बुद्धि में पत्थर जहिड़ी थी वई आहे, त केतिरो बि सम्झायो सम्झी न सघंदी आहे। बाबा चईंदा न, जेकी देवी देवता धर्म जी आत्मा हूंदी न, उन्हनि जी बुद्धि जो तालो हाणे ढिलो हूंदो, त असांखे उहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं आहिनि। जे भारत खे स्वर्ग ठाहियो, पूज्य ठाहियो, उन्हनि खे ई पोइ पुजारी ठही गाली ॾींदा आहिनि। इन में बि कोई दोष न आहे। बाप ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि इहे ड्रामो कीअं ठहियलु आहे, कीअं पूज्य खां पुजारी ठहिया आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि अॼु खां 5000 वर्ष पहिरियों भारत में आदि सनातन देवी देवता धर्म हो। कल्ह जी त ॻाल्हि आहे। बाबा चईंदा आहिनि कल्ह जी त ॻाल्हि आहे, कल्ह ई त असांजो धर्म हुयो। अॼु असां ईअं आहियूं, पोइ वरी कल्ह असांजो धर्म ईंदो। परंतु मनुष्य बिल्कुलु भुलिजी विया आहिनि। इहे शास्त्र आदि सभु भक्ति मार्ग जे लाइ वेही ठाहिया अथनि। शास्त्र आहिनि ई भक्ति मार्ग जे लाइ, न कि ज्ञान मार्ग जे लाइ। ज्ञान मार्ग जो शास्त्र ठहींदो ई न आहे। बाप ई कल्प अची करे ॿारनि खे नॉलेज ॾींदा आहिनि।
नॉलेज ॾेई करे देवता पद जे लाइ नॉलेज ॾींदा आहिनि। बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ इहे ज्ञान प्राय लोप थी वेंदो आहे। सतयुग में कोई शास्त्र हूंदो न, छो जी उहा त ज्ञान मार्ग जी प्रालब्ध आहे न। ॾिसो एॾी वॾी दुनिया में असां जेका बाबा जा ज्ञान ॿुधूं था, धारण करूं था, असां सतयुग में हलण वारी देव आत्मायूं आहियूं न। जंहिंजी बुद्धि में सुठी रीति ज्ञान जी धारणा थींदी आहे उहा ई देवता कहलाईंदी न। ऐं बाक़ी सभु दुनिया में कलयुगी दुनिया आहिनि, ऐं जेका बि असांजे ज्ञान में अचनि था लेकिन धारणा नथा करे सघनि त उहो हुते कम पद वारी आत्मायूं आहिनि। कहिड़ो ज्ञान जो सोजरो असांखे मिलियो आहे न। हिकु ई घर में हिकु सतयुगी देव आत्मा सभु कुझु ॼाणे थी, सम्झे थी, ऐं ॿिया माण्हू नथा सम्झनि त कलयुगी आत्मायूं आहिनि। त उन्हनि जे लाइ उन्हनि खे केतिरी हिमत, केतिरी शक्ति खपे न हुन वातावरण में हलण लाइ। ख़ुदि खे हुन धारणा करे करे हलण लाइ केतिरो शक्ति खपे, केतिरो निर्मोही रहणो खपे, केतिरो उपराम रहणो आहे, केतिरो समझदार थी करे हलणो आहे, केतिरो हुननि ते बि रहम दिल ठहिणो आहे, ऐं ख़ुदि बि ज्ञान मार्ग में अॻियां वधिणो। त बाबा चवनि था इहे शास्त्र आहिनि ही भक्ति जे लाइ, न कि ज्ञान मार्ग जे लाइ। ज्ञान मार्ग जो शास्त्र ठहींदो ई न। असांजी त रोज़ जी 4 पेजनि जी मुरली आहे बसि। बाप ई कल्प अची करे ॿारनि खे नॉलेज ॾींदा आहिनि देवता पद जे लाइ। हाणे असांखे बाबा नॉलेज ॾियनि था न। बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ इहो ज्ञान प्राय लोप थी वेंदो आहे। सतयुग में कोई शास्त्र आदि हूंदो न, छो जो उहो त ज्ञान मार्ग जी प्रालब्ध आहे। 21 जन्मनि जे लाइ बेहद जे बाप सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। पुठियां पोइ रावण जो राज्य मिलंदो आहे अधु कल्प जे लाइ। 21 जन्मनि जे लाइ बेहद जे बाप सां बेहद जो वरसो असांखे मिलंदो आहे। पुठियां पोइ रावण जो वरसो मिलंदो आहे न अधु कल्प जे लाइ। जेके सन्यासी माण्हू कागविष्ट समान सुख चईंदा आहिनि। दुख ई दुख आहे, हिन जो नाम ई आहे दुखधाम। कलयुग में पहिरियों आहे द्वापर, पोइ आहे हुनखे चईंदासीं सेमी दुखधाम। इहे फाइनल दुखधाम आहे। आत्मा ई 84 जन्म वठंदे वठंदे हेठि उतरदी ईंदी आहे। बाप सीढ़ी चढ़ाए ॾींदा आहिनि, छो जो चक्र खे फिरणो ज़रूरु आहे। नई दुनिया बि आहे, देवी देवताउनि जो राज्य बि हुयो न। दुख जो नाम निशान न हुयो, इन करे ॾेखारींदा आहिनि शेर बकरी खटा जल पींदा आहिनि। हुते हिसाब जी हिंसा जी ॻाल्हि न आहे। अहिंसा परमो देवी देवता धर्म हूंदो। हुते अहिंसा परमो देवी देवता धर्म हूंदो। हुनखे चइबो अहिंसा परमो देवी देवता धर्म। हिते आहे हिंसा, हिन दुनिया में आहे हिंसा। पहिरीं हिंसा आहे काम कटारी हलाइणु। सतयुग में विकारी कोई हूंदो न आहे। उन्हनि जी ई त महिमा ॻाईंदा आहिनि न। लक्ष्मी नारायण जी महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम। ये कलयुग आयरन एजेड वर्ल्ड। इनखे कोई गोल्डन एजेड त चई न सघंदासीं। ड्रामा ई अहिड़ो ठहियलु आहे। सतयुग आहे ई शिवालय। बाबा चवनि था सतयुग आहे ई शिवालय। हुते सभु पावन आहिनि, जंहिंजा चित्र बि आहिनि। शिवालय ठाहिण वारो शिव बाबा खे, शिव बाबा जो बि चित्र आहे। हुते सभु पावन हूंदा आहिनि, जंहिंजा चित्र बि हाणे आहिनि। शिवालय ठाहिण वारो शिव बाबा जो केॾा चित्र आहिनि हिन दुनिया में न। भक्ति मार्ग में उन्हनि जा नाम बि अनेक ॾेई छॾिया अथनि। उन्हनि जे कर्तव्यनि जे हिसाब सां बाबा खे केतिरा सारा नाम ॾिना अथनि। वास्तव में शिव बाबा जो नाम त हिकु ई आहे न। बाप खे पंहिंजो शरीर त आहे न। ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे पंहिंजो परिचय ॾियण व रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाइणु अचिणो पवंदो आहे हिन सृष्टि ते। बाबा ख़ुदि ई चईंदा आहिनि कि मूंखे पंहिंजो परिचय ॾियणु
वह पूरी रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॿुधाइण हिन सृष्टि ते अचिणो ई पवंदो आहे। मूंखे अची करे तव्हांजी सर्विस करणी हूंदी आहे। तव्हां ई मूंखे सॾु कंदा आहियो, हे पतित पावन अचो। तव्हां ई मूंखे सॾु कंदा आहियो न, हे पतित पावन अचो। बाबा खे सभु सॾु था करनि, हे पतित पावन अचो। सत्युग में त मूंखे कोई सॾु ई न कंदो आहे। हिन समय सभु सॾु कंदा आहिनि। श्री विनाश साम्हूं बीठो आहे न। भारतवासी ॼाणंदा आहिनि इहा उहा ई महाभारत लड़ाई आहे। पोइ आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थींदी आहे। बाप बि चवंदा आहिनि मां राजाउनि जो राजो ठाहिण आया आहियूं। बाबा असांखे राजाउनि जो बि राजा ठाहिणा आहिनि। अॼुकल्ह त महाराजा बादशाही आदि आहे न, हाणे त प्रजा जो प्रजा ते राज्य आहे। ॿार सम्झंदा आहिनि असां भारतवासी सॉल्वेंट हुयासीं, हीरे जवाहरातनि जा महल हुया, नई दुनिया हुई, पोइ नई खां पुराणी ठही आहे। हर चीज़ पुराणी त थींदी ई आहे न। जीअं मकान नयो ठाहींदा आहिनि, पोइ आख़िरी त आयु कम थींदी वेंदी न। ॾिस मकान जे बि माण्हू चवंदा आहिनि न एतिरा साल हलंदो, त ईअं ई जीअं मकान नयो हूंदो आहे त आख़िरी आयु कम थींदी। चइबो आहे न इहे नयो आहे, इहे अधु पुराणो आहे, इहे मध्यम आहे। हर चीज़ सतो रजो तमो में ईंदी आहे। भॻवान वाच्य आहे न। भॻवान माना भॻवान, भॻवान कंहिंखे चइबो आहे इहे बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। जेके जेके ॾिसो भॻवान चईंदा रहंदा आहिनि। राजा रानी त आहे न, हिते त प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर ऐं उन्हनि जे ढेर मिनिस्टर सत्युग में आहिनि। राजा रानी फ़र्क़ु त बाप ई ॿुधाईंदा आहिनि न। सत्युग में राजा रानी एॾा समझदार हूंदा कि उते वज़ीर आदि जी या कंहिंजी बि राय जी दरकार न हूंदी। हिते त ॾिसो घर घर में माण्हू हिक ॿिए खां केॾी राय वठंदा आहिनि। प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर जा बि केॾा ढेर अंडर में मिनिस्टर आहिनि। सत्युग में जो मालिक आहिनि उन्हनि जे मिनिस्टर एडवाइज़र हूंदा ई न आहिनि, दरकार ई न आहे। हिन समय शिव बाबा सां ताक़त प्राप्त करे उहो पद प्राप्त कंदा आहिनि न उहा। त इन करे कंहिंजी बि एडवाइस जी दरकार न रहंदी आहे। हिन समय बाप सां ऊच राय मिलंदी आहे, जंहिंसां ऊच पद पाईंदा आहियूं। पोइ कोई सां राय वठंदा न आहिनि, पोइ वापसि कोई सां राय वठंदा न। बाबा चईंदा आहिनि हिन समय बाप सां असां राय मिलंदी आहे बाबा खां, जंहिंसां असां ऊच पद पाईंदा आहियूं। पोइ असांखे 21 जन्मनि ताईं कंहिंजी राय जी दरकार ई न हूंदी। हुते वज़ीर आदि हूंदा न आहिनि। वज़ीर तॾहिं हूंदा जॾहिं वाम मार्ग में वेंदा आहियूं। वज़ीर तॾहिं हूंदा जॾहिं वाम मार्ग में वेंदा आहियूं। अकल चट थी ईंदी आहे न। मूल ॻाल्हि आहे ही विकार जी। देह अभिमान सां ई विकार पैदा थींदो। देह अभिमान सां ई विकार पैदा थींदो। उन में काम आहे नंबर 1। हुन में काम आहे नंबर 1। बाप चईंदा आहिनि इहे काम आहे शत्रु आहे, उन ते जीत पाइणी आहे। बाप ॾाढो बार सम्झायो आहे पंहिंजी खे आत्मा सम्झो। सुठा व बुरा संस्कार आत्मा में ई हूंदा आहिनि। हिते ई कर्मनि खे कूटणो हूंदो आहे, सत्युग में न। हुते त आहे ई सुखधाम। बाप अची करे तव्हां ॿारनि खे सुखधाम शांतीधाम जो वासी ठाहींदा आहिनि। बाप डायरेक्ट आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। सभिनि खे चईंदा आहिनि आत्मा निश्चय बुद्धि थी करे वियो, देह अभिमान छॾो। बाबा सभिनि खे चईंदा आहिनि आत्म निश्चय बुद्धि थी करे वियो, देह अभिमान छॾो। ये देह त विनाशी आहे न। तव्हां त अविनाशी आत्मा आहियो न। ये ज्ञान ॿियो कोई में न आहे। ज्ञान जो पतो न हुजण जे कारण भक्ति खे ई ज्ञान सम्झी वठंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि भक्ति अलॻि आहे। ज्ञान सां त सदगति थींदी आहे न। भक्ति जो सुख आहे अल्पकाल जे लाइ, छो जी पापात्मा ठही वेंदा आहिनि न। त भक्ति में जेको सुख मिलंदो आहे उहो अल्पकाल जे लाइ आहे। छो जी
पाप आत्मा ठही वेंदा आहिनि, विकार में हली वेंदा आहिनि। इन करे भक्ति सां जो सुख मिले थो उहा अल्पकाल जे लाइ मिलंदो आहे। छो जी असां पाप आत्मा ठही वेंदा आहियूं, विकार में हली वेंदा आहियूं न। त बाबा चवंदा आहिनि भक्ति अलॻि आहे, ज्ञान सां असांखे सदगति प्राप्त थींदी आहे। त ज्ञान ऐं भक्ति ॿई अलॻि अलॻि आहिनि। त भक्ति सां थोरो सो ख़ुशो मिलंदो आहे, छो जी भक्ति में पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। अधु कलाक जे लाइ बेहद जो वरसो मिलियो उहो पूरो थी वियो। हाणे पोइ बाप वरसो ॾियण आया आहिनि, जंहिंमें पवित्रता सुख शांती सभु मिली वेंदी आहे। ॿार तव्हां ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया त क़ब्रिस्तान ठहिणी ई आहे। हाणे हिन क़ब्रिस्तान सां दिलि हटाए सके परिस्तान नई दुनिया में ममत्व लॻाइणो आहे। हाणे असांखे हिन क़ब्रिस्तान सां दिलि हटाए परिस्तान नई दुनिया सां ममत्व लॻायो। जीअं लौकिक बाप नयो मकान ठाहींदो आहे न, जीअं लौकिक बाप नयो मकान ठाहींदा आहिनि त ॿारनि जो बुद्धि योग पुराणे मकान सां निकिरी करे नए मकान में हली वेंदो आहे। ऑफिस में वेठा हूंदा त बि बुद्धि में नयो मकान ई हूंदो। उहा थी वई हद जी ॻाल्हि। बेहद जो बाप नई दुनिया स्वर्ग रचनि था। चवंदा आहिनि हाणे पुराणी दुनिया सां संबंध तोड़े हिकु मूंसां जोड़ो ऐं पंहिंजे शांतीधाम ऐं सुखधाम खे यादि करो। पंहिंजे शांतीधाम ऐं सुखधाम खे यादि करो। हिन पुराणी दुनिया सां संबंध तोड़े हिकु मुंहिंजे बाप सां जोड़ो। तव्हांजे लाइ नई दुनिया स्वर्ग स्थापना करणु आयो न मां। हाणे हिन पुराणी दुनिया हिन रुद्र ज्ञान यज्ञ में सॼी पुराणी दुनिया स्वाहा थी वेंदी। इहो सॼो झाड़ तमो प्रधान जड़ जड़ीभूत थी वियो आहे। हाणे वरी नयो ठहींदो आहे। बाबा चवनि हाणे वरी नयो ठहींदो आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि इहे नई दुनिया जी ॻाल्हियूं आहिनि। जीअं मनुष्य बीमारी में बि होपलेस थी वेंदा आहिनि न, सम्झंदा आहिनि इन्हनि जो बचणु मुश्किल आहे। वैसे दुनिया बि हाणे होपलेस आहे। वैसे ये पूरी दुनिया बि हाणे होपलेस थी वई आहे। क़ब्रिस्तान ठहिणो ई आहे। पोइ इन्हनि खे यादि छो करिणो खपे। इहे बेहद जो सन्यास आहे। उहा हठयोगी सन्यासी सिर्फ़ु घर बार छॾे वेंदा आहिनि। इहे सम्झो बेहद जो सन्यास आहे। पूरी दुनिया खे असांखे बुद्धि सां बुझड़ी हिकु बाप खे यादि करिणो आहे। उहा हठयोगी सन्यासी सिर्फ़ु घर बार छॾे वेंदा आहिनि। तव्हां पुराणी दुनिया जो सन्यास कंदा आहियो। पुराणी दुनिया सां नई दुनिया थी वेंदी आहे। बाप चवंदा आहिनि असां त ओबीडियंट सर्वेंट आहियूं। मां ॿारनि जी सर्विस में आयो आहियां। मूंखे सॾ ई कंदा आहिनि बाबा असां पतित थी विया आहियूं। तव्हां पतित दुनिया ऐं पतित शरीर में अचो। निमंत्रण ॾिसो कीअं ॾींदा आहिनि। पतित ठाहिण वारो रावण आहे, जंहिंखे वर्ष वर्ष जलाईंदा आहिनि। इहे ॾाढो वॾो दुश्मन आहे असांजो। जॾहिं खां इहे रावण आयो आहे तव्हांखे आदि मध्य अंत दुख ई मिलंदो आहे। जॾहिं खां रावण आयो आहे तॾहिं खां असांखे आदि मध्य अंत दुख ई मिलंदो आयो आहे। विषय सागर में गोता खाईंदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि विख छोड़ ज्ञान अमृत पीओ। हाणे बाबा चवंदा आहिनि विख छॾे करे ज्ञान अमृत पीओ ऐं ॿियनि खे बि पिलायो। अधु कलाक रावण राज्य में तव्हां विकार जे कारण केतिरा दुखी थी विया आहियो न। अधु कलाक असां रावण राज्य में विकार जे कारण माण्हू केॾा दुखी थी वेंदा आहिनि। एतिरा मत वाला ठही वेंदा आहिनि जो गाली वेई ॾींदा आहिनि। मूंखे गाली बि एतिरी गाली ॾींदा आहिनि, कमाल कंदा आहिनि। जो पावन ठाहिण वारो विश्व जो मालिक ठाहींदो आहे, जो पावन विश्व जो मालिक ठाहिण वारो बाबा आहे, उनखे ज़बरदस्त गाली ॾींदा आहिनि। मतिलबु केॾो अज्ञान थी वेंदो आहे न असांखे। भले असां चलो पतित माण्हू ठहे थो, विकार में वञे थो, लेकिन कम से कम असां भॻवान खे त गाली न ॾियूं न। लेकिन जो जी माण्हू
बाबा चईनि न इहे ड्रामो ठहियलु आहे सुख ऐं दुख जो। हाणे बाबा थोरी ठातो अथई, लेकिन बाबा चईंदा आहिनि की मां डायरेक्टर क्रिएटर, लेकिन बाबा त सुख जी दुनिया जो डायरेक्टर आहे न। त कई बार ॾिसो बाबा बि त हिकु आत्मा ई आहे। हाणे इहो ड्रामो त ठही वियो, बाबा त चईंदा आहिनि ड्रामा बि मूंखां वॾो आहे, ख़ुदि खे नंढो करे ॾींदा आहिनि। त बाबा बि हिकु आत्मा आहे। जॾहिं ड्रामो शूट पियो थिए त उहो शूट थी वियो, बाबा जी थोरी ग़लती आहे। बाबा बि ॻाल्हि ॾिसो त माण्हू न ॼाणण जे कारण भॻवान खे बि एॾी गाली ॾींदो आहे। इहे उहो ई थियो की ॿ इंसान, जीअं हिकु इंसान त हमेशह मतिलबु इंसान जेको सुठो हूंदो उहो त सभिनि जो सुठो ई कंदो, लेकिन ग़लति थी वेंदो आहे। ग़लति असां पंहिंजे मत सां या कंहिं कारण बि थी वियो त हुन इंसान जी त ग़लती न आहे न, हुन आत्मा जी त ग़लती न आहे न। त बाबा चईंदा आहिनि गाली बि मूंखे एॾियूं ॾींदा आहिनि, जो विश्व जो मालिक मां ठाहींदो हुनखे केॾी गाली ॾींदा आहिनि। मनुष्य जे लाइ त चई ॾींदा आहिनि 84 लख योनियूं, ऐं मूंखे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। इहे बि ड्रामो आहे, तव्हांखे हसी में सम्झाईंदा आहिनि। सुठा अथवा बुरा संस्कार स्वभाव आत्मा में ई रहंदा आहिनि। बाबा खे बि बाबा न सम्झी करे हिकु आत्मा सम्झंदव न त असांखे कॾहिं बि बाबा जे मथां दुनिया वारा जीअं गारियूं ॾींदा आहिनि, कॾहिं कॾहिं ॾींदा आहिनि न की भॻवानु अहिड़ो आहे अहिड़ो आहे, ईअं न कई असांजी मदद न कई। अगरि असां बि हुनखे हिकु आत्मा ई सम्झूं, बसि हुन में उहो पुनर्जन्म न वठंदो आहे, इन करे हुन वटि शक्तियूं अथसि। सुठा अथवा बुरा स्वभाव संस्कार आत्मा में ई हूंदा आहिनि। आत्मा चईंदी आहे असां 84 जन्म भोगंदा आहियूं। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। इहे बि हाणे बाप सम्झाईंदा आहिनि ड्रामा जे प्लान अनुसार। पोइ बाप ई अची करे जो उल्टा थी विया आहिनि उन्हनि खे सुल्टो ठाहींदा आहिनि। बाबा अची करे उल्टे स्वभाव संस्कार वारी आत्माउनि खे सुल्टो ठाहींदा आहिनि। मिठे मिठे ॿारनि खे बाप चईंदा आहिनि इहे उल्टो थी करे न वियो, अर्थात ख़ुदि खे शरीर सम्झी करे न वियो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। हाणे तव्हांखे अल्लाह बाप मिलियो आहे जो असांखे सुल्टो ठाहींदा आहिनि। रावण असांखे उल्टो ठाहींदा आहिनि, रावण असांखे उल्टो ठाहींदा आहिनि। अञा ताईं असां ख़ुदि खे शरीर ई सम्झी करे आयासीं, लेकिन ये त मां आत्मा ॾिसां थी, आत्मा पढ़ां थी, मां आत्मा ॿुधां थी। पोइ सुल्टो ठाहिण सां त सिधा खड़ा थी वेंदा। इहे हिकु नाटक आहे न। इहे ज्ञान बाप बि ॿुधाईंदा आहिनि। भक्ति आहे, ज्ञान आहे। भक्ति बिल्कुलु अलॻि आहे। चईंदा आहिनि हिकु तालाब आहे जिते सनानु करण सां परी ठही वेंदो। पोइ चई ॾींदा आहिनि पार्वती खे अमर कथा ॿुधाई। हाणे तव्हां अमर कथा ॿुधो था न, हाणे असां छा था करूं, अमर कथा ॿुधूं था, जेसिं असांजी आत्मा अमर थी वेंदी। अर्थात असांजी आत्मा स्व इच्छा सां समय ते पंहिंजो शरीर छॾंदी। अमर थियणु मतिलबु कि आत्मा कॾहिं बि बेघर न थींदी। बिना शरीर जे आत्मा बेघर थी वेंदी आहे। शरीर हुनजो घर आहे। अमर थियणु मतिलबु कि आत्मा हिकु शरीर छॾंदी ऐं हुनखे ॿियो मिली वेंदो, हुनखे भटकणो न पवंदो। त सतयुग में असां अमर हूंदा आहियूं, अर्थात असांजो जीवन सदा ई रहंदो आहे। हिकु सेकेंड जीअं शरीर खां निकिती ॿिए सेकेंड में आत्मा ॿिए शरीर में पहुची बि वई, त हुनखे चईंदा आहिनि अमर आत्मा। पोइ बाबा चईंदा आहिनि कि भक्ति मार्ग में ईअं चईंदा आहिनि, लेकिन यथार्थ अर्थ बाबा ई असांखे ॿुधाइनि था। सिर्फ़ु हिकु पार्वती खे अमर कथा ॿुधाई छा, इहा त बेहद जी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था इहा त बेहद जी ॻाल्हि आहे। अमर लोक आहे, सतयुग, मृत्यु लोक आहे, कलयुग। इनखे कांटनि जो जंगल बि चइबो आहे। बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। चईंदा बि आहिनि परमपिता परमात्मा हे भॻवान, परंतु ॼाणंदा कुझु न आहिनि। तव्हां बि न ॼाणंदा हुयो। तव्हांखे बाप अची करे सुल्टो ठाहे अथई। भॻवान खे अल्लाह चइबो आहे। अल्लाह पढ़ाए करे अल्लाह पद ॾींदो। अल्लाह पढ़ाए करे अल्लाह पद ॾींदो आहे।
परंतु भगवान त हिकु आहे न, इनखे भगवान लक्ष्मी नारायण खे भगवान भगवती न चईंदासीं। हा, भगवान इन्हनि खे अहिड़ो ठातो आहे, हिन जो मतिलबु इन्हनि खे भगवान भगवती थोरी चईंदासीं, त पुनर्जन्म में ईंदा आहिनि। मां ई इन्हनि खे पढ़ाए करे दैवी गुण वारो ठातो हुयो। तव्हां सभु ब्रदर्स आहियो, बाप जी वरसे जा हक़दार आहियो। असां सभु आत्मायूं बाप जे वरसे जा हक़दार आहियूं। मनुष्य त घोर अंधियारे में आहे। आसरी संप्रदाय आहिनि, चईंदा आहिनि कलयुग त अञा रेगड़ी पाईंदो आहे। नंढा ॿार जी घुटने जे बल सां हलंदा आहिनि, सम्झंदा आहिनि अञा ॾाढा दुनिया में माण्हू त सोचंदा आहिनि कलयुग अञा रेगड़ी थो पाए, सोचंदा आहिनि अञा कलयुग ॿियो बि ॾाढा साल हलंदो, अञा परिवर्तन थियण में समय आहे। केतिरो अज्ञान अंधेरे में सुम्ही पिया आहिनि। इहे बि खेल आहे न, सोचड़े में दुख न थींदो आहे, अंधियारे में राति खे दुख चइबो, दुख थींदो आहे। इहे बि तव्हां ई सम्झंदा आहियो, ॿियो सम्झाए बि सघंदा आहियो। सोचड़े में दुख न हूंदो आहे, अंधियारे में दुख थींदो आहे। त हाणे असांखे ज्ञान जी सोचड़े में आया आहियूं न, ऐं पोइ द्वापर खां अज्ञान जे अंधेरे में हली हलंदासीं। बाबा चईंदा आहिनि पहिरियों त हर हिकु मनुष्य खे 2 बाप जो परिचय ॾियो। 2 बाप त हर हिक खे हूंदा आहिनि। हद जो बाप जो सुख, बेहद जे बाप जो बेहद जो सुख मिलंदो आहे। शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु बाप ईंदा आहिनि स्वर्ग स्थापन करणु। त पहिरियों त स्वर्ग पास्ट थी वियो। शिव जयंती मल्हाईंदा आहिनि त ज़रूरु बाप अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि जो स्वर्ग पास थी वियो, पोइ हुनजी स्थापना वरी बाबा करणा आहिनि। हाणे त तमो प्रधान दुनिया नर्क आहे न। ड्रामा प्लान अनुसार सभु जब एक्यूरेट समय ईंदो आहे तॾहिं ई मां अची करे पंहिंजो पार्ट वॼाईंदो आहियां, तॾहिं ई मां अची करे पंहिंजो पार्ट वॼाईंदो आहियां। मां त निराकार आहे न, मूंखे मुख त ज़रूरु खपे ज्ञान ॾियण लाइ। बाबा ज्ञान जो सागर बि आहे, लेकिन बाबा त निराकार आहे, त मूंखे मुख बि ज़रूरु खपे न ज्ञान ॾियण लाइ। बैल जो मुख थोरी हूंदो आहे, मां मुख इन जो वठंदो आहियां। बाबा चईंदा आहिनि बैल जो मुख सां ज्ञान ॿुधाईंदा छा? मां त साधारण मनुष्य तन जो मुख वठंदो आहियां। बाबा चईंदा आहिनि मां ग़रीब में बि न ईंदो आहे, अमीरनि में बि न ईंदो आहे, मां त साधारण तन जो मुख वठंदो आहे। उहो बि बाबा खे त ॿियो कुझु बि न खपे, बाबा खे त सिर्फ़ु ज्ञान ॿुधाइण लाइ ब्रह्मा बाबा जो मुख खपे। हा, बाबा कर्म बि करे करे ॾेखारियईं। बाबा चई न ब्रह्मा जे तन में अची करे मां कर्म करण बि सिखलाईंदो आहे, लेकिन त बि बाबा ॾिसो ब्रह्मा बाबा जे मुख कमल जो यूज़ करे सभिनि खे केॾो ऊंचो ज्ञान ॾिनई। ऊंचो ज्ञान ॾेई सर्व आत्माउनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो बाबा ॾिनो अथई। मुक्ति बि ॾिनी अथई ऐं जीवन मुक्ति बि ॾिनी अथई। न हर आत्मा पहिरियों मुक्ति धाम में वेंदी, पोइ जीवन मुक्ति जो पाठ ॿुधाईंदी, पोइ सत्युग वारी आत्माएं ज़्यादा समय वॼाईंदियूं, त्रेता वारियूं न खां कम, द्वापर वारियूं न खां कम, कलयुग वारियूं न खां कम। लेकिन सुख त सभिनि खे ई मिलंदो आहे न। त बाबा चईंदा आहिनि मां पंहिंजे एक्यूरेट समय ते, एक्यूरेट प्लान अनुसार, ड्रामा प्लान अनुसार एक्यूरेट समय ते ईंदो आहियां। मां अची करे पंहिंजो पाठ वॼाईंदो आहियां। मां निराकार आहियां, मूंखे मुख त ज़रूरु खपे, बैल जो मुख थोरी हूंदो। मां मुख इन्हनि जो वठंदो आहियां जो पंहिंजे ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म में वानप्रस्थ अवस्था में आहे, ॾाढे ई जन्मनि जे बि अंत वारे जन्म में बि जॾहिं हुनजी आत्मा जी वानप्रस्थता वाणी खां परे वञण जो समय आहे,
तॾहिं वह हिन में प्रवेश कंदो आहे। इहे पंहिंजी जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। ब्रह्मा बाबा पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॿुधाइण जे लाइ मुख्य साथ, जीअं बाप डायरेक्ट आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि, ईअं स्वयं खे आत्मा निश्चय करिणो आहे। हिन क़ब्रिस्तान सां ममत्व कढी ॾियणो आहे। जीअं जहिड़ा संस्कार धारण करणा आहिनि, अहिड़ा संस्कार धारण करणा आहिनि जो असांखे कॾहिं बि कर्म कूटणा न पवनि। ॿियो आहे, जीअं बाप ड्रामे ते अटल थियण जे कारण कंहिंखे बि दोष न ॾींदा आहिनि, है न। बाबा चवंदा आहिनि कंहिंखे बि, मूंखे पतो आहे ड्रामे में जो थियणो आहे उहो थींदो ई सही, के न के कारण थी वेंदो आहे, लेकिन असां सम्झूं कि हीअ ई ड्रामा में हुयो, इन करे असां कॾहिं बि कंहिंखे दोष न ॾींदासीं। गाली ॾियण वारा अपकारियुनि ते बि उपकार कंदासीं। अहिड़ो बाप समान ठहिणो आहे असांखे कि अपकारियुनि ते बि उपकार करे सघूं। हिन ड्रामा में कंहिंजो दोष न आहे। ये एक्यूरेट ठहियलु हिकु ड्रामो आहे। जंहिं समय जो थियणो आहे उहो थी वेंदो आहे, कारण कुझु बि ठही वेंदो, लेकिन हमेशह सोचणो खपे कि ड्रामा में ईअं ई न हूंदो ई। वरदाना, हर कदम में वरदाता सां वरदान प्राप्त करे महिनत सां मुक्त रहण वारा अधिकारी आत्मा ठहूं। जो आहे ही वरदाता जा ॿार, उन्हनि जे हर कदम में वरदाता जा वरदान उन्हनि खे स्वतः ई मिलंदा आहिनि। वरदान ही उन्हनि जी पालना आहे। वरदाननि जी पालना सां ई उहे आत्मायूं पलंदी रहंदियूं आहिनि। बिना महिनत सां एतिरी श्रेष्ठ प्राप्ति हुजण, इनखे वरदान चईंदासीं। बाबा चवनि था कि त जन्म जन्मांतर प्राप्ति जा आधार ठही वियो। वरदाननि जी पालना सां ई पलंदा आहिनि। बिना महिनत जा एतिरा श्रेष्ठ प्राप्ति हुजण, इनखे ई वरदान चइबो आहे। कि असां कुझु महिनत नथा करूं, लेकिन असांखे प्राप्ति केॾी थी थिए, इनखे ई वरदान चइबो आहे। जो जन्म जन्मांतर प्राप्ति जे अधिकारी ठही वेंदा आहियूं। हर कदम में वरदाता जो वरदान मिलियलु आहे ऐं सदा ई मिलंदो रहंदो। अधिकारी आत्मा जे लाइ दृष्टि सां, बोल सां, संबंध सां वरदान ई वरदान आहे। जेकी अधिकारी आत्मा हूंदी आहे न, उनजी दृष्टि सां, बोल सां, संबंध सां वरदान ई वरदान आहे। स्लोगन आहे, समय जी रफ़्तार जे प्रमाण पुरुषार्थ जी रफ़्तार तीव्र करो। समय जी रफ़्तार जे प्रमाण पुरुषार्थ जी रफ़्तार हाणे तीव्र करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।